ॾुखनि जो ताज। मामा मामा हाय, ज़िंदगी जे हसीन लम्हनि में सभ खां हसीन लम्हा बचपन जा हूंदा आहिनि। ॾे ख़बर कीअं अचणु थियो? बस वेठो हुअसि, सोचम तोसां मिली अचां। उज़ैर जी तबियत कीअं हाणे? अल्हम्दुलिल्लाह, हाणे बिल्कुलु ठीकु आहे। जंहिं ॾींहुं उज़ैर जी तबियत ख़राब हुई, इहो केरु हो जेको तोसां विड़ी रहियो हो? न, हू न विड़ी रहियो हो, मां विड़ी रहियो हुउसि। असल में असांखे मज़दूरी ते वञिणो हो, हू न हलियो, इन करे। शमू, तोखे यादि आहे हिकु ॾींहुं मां उदास वेठो हुअसि। तूं आएं ऐं तो पुछो परेशान पे लगी, छा ॻाल्हि आहे? बस मिले स्कूल छो कोन हली? छो जो मूं वटि किताब कोन्हे। मुंहिंजो किताब आहे न, तूं मुंहिंजे किताब खे पढ़जा। न कोन हलां। सम्झा पाण ॿई दोस्त आहियूं। जेको मुंहिंजो आहे उहो तुंहिंजो आहे, जेको तुंहिंजो आहे उहो ई मुंहिंजो आहे। तूं कोन सुधरंदे। हाणे हल त स्कूल हलूं। हल। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए शमू, अव्हां जा हालात अहिड़ा त न हुआ। मूंखे ॿुधाए त अहिड़ो छा थियो जो अॼु तूं हिन हाल में आहीं? यार अमजद, सभु नसीब जी ॻाल्हि आहे। बाबा जा ॿार जेके बाबा खां उमिरि में वॾा हुआ, उन्हनि कॾहिं बि बाबा खे पंहिंजो नंढो भाउ करे न मञियो। हमेशह उनखे किराइण में रहिया। उन खां पोइ चाचनि जो औलाद, जेको असांजो दुश्मन बणियो बीठो आहे, असांखे तकलीफ़ूं ॾियण लाइ हर वक़्तु मांदा रहिया। को रस्तो न छॾींदा आहिनि असांखे नुक़सानु पहुचाइण लाइ। हर हद पार करे वेंदा आहिनि। बाबा वारनि जी जेका ज़मीन हुई, उन कागज़ वग़ैरह सभु चाचनि पंहिंजे नाले करे छॾिया। उन मां बाबा खे को बि हिसो न ॾिनो वियो। बाबा जो ॿाहिरनि ते एतबार हो त ॿाहिरि बाबा खे धोखो न ॾींदा, पर बाबा जे इंतकाल खां पोइ चाचनि असांखे असांजो हिसो न ॾिनो। झेड़ो करे, साज़िश करे असांजो हिसो खाई विया। मूं घणियूं ई कोशिशूं कयूं, पर कागज़ बाबा जे नाले न हुआ। इन करे मूंखे कुझु बि हासिलु थी न सघियो। उन खां पोइ असांखे बेघर कयो वियो ऐं घर जूं ज़िम्मेवारियूं मुंहिंजे कुल्हनि ते अची वियूं। पर अल्हम्दुलिल्लाह, हाणे हालात बहितर आहिनि। छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। छा खाईंदे, छा पीअंदे? न, कुझु बि न। फ़िलहाल मां तकिड़ो आहियां। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम। नानू किथे आ? ख़बर न आहे। वञ वठी अचीस। ठलो न अचिजां, न त अहिड़ो असरु कंदो सही सॼी ज़िंदगी यादि रखंदे।
शमीर तोसां जेको बि थियो आहे ग़लति थियो आहे। ख़ानदान, ज़ातियूं, अनाऊं ऐं खोखलनि रिश्तनि अलाए त केतिरियूं ज़िंदगियूं तबाह करे छॾियूं आहिनि। हिन मुआशिरे जे लालची रिश्तनि पंहिंजनि जा हक़ खाई उन्हनि खे खूह में धिकारे छॾियो आहे। ख़बर नाहे त ॿिया बि केतिरा ई नौजवान इन्ही हालत जो शिकार आहिनि। शमीर तोसां जेको कुझु बि थियो उनखे मिटाए त नथो सघां, पर तोखे हिन हाल में रहणु बिल्कुलु बि न ॾींदुसि। इहो मुंहिंजो वाइदो आहे तोसां। चोरी तुंहिंजी थी आहे? जी हाँ। अच्छा, मैं मिली या न? जी न, वॾेरे साईं चयो 2 ॾींहंनि में मिली वेंदी। अच्छा, हल ॻाल्हायूंसि था। रमज़ान, लियाकती में जो छा थियो? भाउ जावेद, इन कम जे पोयां मूं नाने खे लॻाए छॾियो आहे। इंशाल्लाह में मिली वेंदी। जेकॾहिं आऊं चवां त इहो कमु नाने कयो आहे त पोइ? न जावेद न, नानू मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे। नानू अहिड़ो कमु कॾहिं बि नथो करे सघे जंहिंसां मुंहिंजो नालो ख़राबु थिए। ठीकु आहे, आऊं साबित करे थो ॾेखारियां। लियाकत, वठी अच ज़ुबैर खे। याकत जी में तो ई नाने चोरी कई आहे छा? वॾेरा साईं, मूंखे माफ़ कयो, ऐं नाने जे चकर में अची वियसि। नाने खे चई छॾिजां अॼु खां पोइ मुंहिंजे साम्हूं न अचे। टरी वञे ता। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मंसूर जा तोॾे पैसा आहिनि, छो नथो ॾी? यार, आउं हिकु वक़्त जी मानी लाइ परेशान आहियां। हिन वक़्तु मूं वटि पैसा न आहिनि। जीअं ई थिया ॾेई छॾींदुसि। ॾिस शमीर, बहाना न कर। मूंखे ॾींहुं ॾे त आउं कॾहिं अचां। भाउ, मूं वटि जीअं ई पैसा थिया आउं ॾेई छॾींदुसि। ठीकु आहे, आउं 5 ॾींहंनि खां पोइ वरी ईंदुसि।